गॾु नवा आलमगीर क़दुर पंहिंजाए रहिया आहिनि ऐं उन्हनि में तवाज़ुन रखण लाइ कोशिश आहिनि। असां पंहिंजी लोक डहाक या अदबी सकाफ़ती सुञाणप ऐं ओहॼाण विञाइण नथा चाहियूं, पर ॿियनि जे बि अहिड़े हक़ खे तस्लीम करियूं था। दुनिया जी घण रगाई या गुनागुनियत जंहिंमें घणी वैरायटी ऐं डाइवर्सिटी आहे ऐं अॼुकल्ह मल्टाइलिंगुअल, मल्टाइ एथनिक, मल्टाइ कल्चरल, मल्टाइ कास्ट, मल्टाइ रिलीजियस ऐं इहे इन क़िस्म जा घणाई इस्तिलाह ॿुधण में अचनि था। उन्हनि खे दुनिया जी फितरी सूंह, इंसानियत जी कुदरती विरासत में इत्तिफ़ाक़ या ॿधी यूनिटी इन डाइवर्सिटी सॼो वञे थो। उन क़िस्म जी ज़ात पात रंग नस्ल जी विरासत सबबि मतभेद या तासुब न करण लाइ शाह साहब साफ़ साफ़ चयो आहे त दात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे, या ॿिए हंधि चवे थो कहिड़ी पुछी थो ज़ात जे आया से अॻियां। पूरा बैत नथी पढ़ा, ये सिर्फ़ मूं सिटूं चयूं आहिनि। इहा आहे इंसानी बराबरी, मसावात ऐं इंसाफ़ जी ॻाल्हि जंहिंजी अॼु बि ज़रूरत आहे। अॼु अहिड़नि क़दुरनि खे ॿीहर राइज करण लाइ आलिम ऐं अकाबर फ़िक्रमंद आहिनि, परेशान आहिनि। आख़िर इंसान एॾो कठोर छो थींदो वञे जो ॿिए इंसान खे ॾुखोइण ऐं उन सां नाइंसाफ़ी करण या रुॻो मारण लाइ तयारु थियो वञे। इन ई जो जवाबु पिणु असांखे शाह लतीफ़ वटि मिले थो। हू चवे थो त इंसाननि जे दिलि मां अहसास ऐं दर्दमंदी ख़तमु थी वई आहे। हुनखे दिलि में दर्द धारण जी तमामु घणी अहमियत ॾिए थो। ॾुख, सूर, दर्द इंसान जी ज़ात में सोज़ ऐं गुदास पैदा कंदा आहिनि ऐं हू ॿियनि लाइ अहसास वारो थी पवंदो आहे। हुन वटि शाह साहब वटि ॾुख सुखनि जी सूंह आहिनि। उहो शाह साहब जो ॾुख जो फ़लसफ़ो बि दुनिया में फैलाइण जी ज़रूरत आहे। नौजवाननि खे हुन जी तालीम ॾियण जी ज़रूरत आहे त जीअं उहे गॾिजी इंसान ज़ात लाइ कुझु करण जो सोचीनि। हिकिड़ो बैत आहे, ॾुखियूं जा न मिलनि तां भॼण न थिए, ॿियूं हूअं ई हथ हणनि रोअंदियूं रोअण वारियूं। जेसीं हमदर्द ऐं हथोखी माण्हू न मिलंदा तेसीं को बि कारज न थी सघंदो। इन लाइ हिक ॿिए सां सूर सलण ज़रूरी आहिनि। इन करे वरी अॻिते चवे थो, अचो त सूरनि वारियूं करियूं सूर पचार। फारसीअ जे हिकिड़े क्लासिकी शाइर फरीदुद्दीन अतार वटि अहिड़ो ख़्यालु आहे। उन चयो आहे त कुफ्र काफ़िर रा, काफ़र रा दीन दीनदार रा, ज़र्रे दर्द दिल अतार रा। काफ़िर वटि भले पंहिंजो कुफ्र हुजे, दीनदार वटि पंहिंजो दीन हुजे, पर अतार खे, हिकिड़े हसास शाइर ऐं तकलीफ़कार खे रुगो दिल जे दर्द जो ज़रड़ो थो खपे। उहो दिल जो दर्द इंसानियत जो विरसो आहे। शाह साहब इन ई दिल जे दर्द जो मुतलाशी आहे जेको इंसाननि में अहसास जो रिश्तो जोड़ींदो आहे। इंसान ज़ात सां दर्द जो रिश्तो सभिनी खां वधीक उत्तम रिश्तो आहे। बेहिस अणॼाण ऐं मत जे मूड़नि जे दिलि में इहो कोन उसरंदो आहे। इहो सिर्फ़ु ॾाहनि जो ॾाज आहे। लीला जहिड़ियूं हार ते लिखण ऐं दुनिया जी लालच जूं मारियल भोरियूं त उन खां वहूं वेंदियूं आहिनि। तॾहिं त चयो हुअईं त अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूसी मुंहुं पिरियनि भोराईअ में बाल कया। इहो आगईअ जो अज़ाब, ॾाहप जो ॾुख सिर्फ़ु ॾाहिनि खे नसीब थींदो आहे। उन लाइ वॾो दिलि गुर्दो खपे। बिटाई जे बैत में ॾिनल इहो दर्स सम्झण लाइ भगत कबीर जो ई दोहो ॾिसो। जानत को दुख है अजानत को सुख, मूर्ख बेचारा क्या जाने जिन्हीं का पेट भरण सो काज। असीं उहे मूर्ख आहियूं जेके सॼी हयाती पेट पालण जे कार्य में पूरी करे छॾियूं। इंसानियत जे मसइलनि मामलनि खां अणॼाणे में आफ़ियत सम्झो वेठा आहिनि। इहो नथा ॼाणो त अॼु ग्लोबलाइज़ेशन जे दौर में इंसानियत जा मसइला नज़रअंदाज़ करे नथा सघजनि, छो त उहे असांजे ईंदड़ पीढ़ियुनि खे भोगड़ा आहिनि। शाह साहब असांखे ॿुधायो आहे त ला इल्मी माना ऊंधण। अंदर जूं अखियूं पूरियल हुजनि त पोइ भोराईअ में भाल ख़ुशि करण लाइ काफ़ी आहे। जेकॾहिं ॾाही थियण में ॾुख आहे त उहो ॾुख ऐं भोगना सिर्फ़ु भाग वारनि खे मिलंदो आहे। जीअं सचल सरमस्त बि चयो आहे त जे सारो पुछां लोक त गूंदर वारो न लहां, हेड़ो भलो थोक कंहिं भाग पिरायो। ऐं सच त उहे भाग वारा आहिनि जिन वटि बेहिसी न पर अहसास आहे
छो त इहो अंदर में हुजे त इंसान पंहिंजी ज़िंदगीअ जी परवाह छॾे ॿियनि लाइ क़ुर्बानीअ ते तयारु थी वेंदो आहे। शाह साहिब हिकिड़े चयो आहे, ॾुख लॻो ॾूंगर भरियो भेनर खाणी भूं मना लाथो मुंहुं संदो जीअण आसरो। जीअ खे अहिड़ी झोरी लॻी त पोइ चौधारी बाहि भरियो वञे, ॾूंगर भरी था पवनि, धरती खामी थी उथे, तॾहिं मन मां जीअण जो आसरो लाहे इंसान हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु थियो वञे। जीअं ॿियो बि हिकिड़े बैत में लफ़्ज़ अथसि, अंदरि जिनी अधु ॾूंगर से ॾोरींदियूं। अॼु उन ई झोरीअ जी ज़रूरत आहे जेका नए नसुल में अहसास जी चिड़क जाॻाए ऐं उहो कमु शाह जे कलाम मां वठी सघिजे थो। इहा ई त आलमगीर तालीम आहे जंहिंसां इंसान ज़ात लाइ दर्दमंदी ऐं रवादारी सां हिकु आदर्शी दुनिया तख़लीक़ करे सघे थी। शाह साईं जे अहिड़े कलाम खे आम करण लाइ ऐं शागिर्दनि नौजवाननि में रवादारीअ जा गुण पैदा करण लाइ सिंध जे तालीमी निज़ाम में ऐं निसाब में लतीफ़ खे अहिड़ी जाइ ॾियणी पवंदी। न त हिन वक़्तु जेकी कुझु पाढ़ियो थो वञे उन लाइ शाह साहिब अॻे चई छॾियो आहे, पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन क़ुलूब में, तीअं तीअं ॾोह चढ़नि जीअं वर्क कराइनि वितरा। असांजे निसाब में बसि रटे ते ज़ोर आहे, मुद्दे ख़ारिज नज़रिया, मुख़्तलिफ़ तबक़नि मसलकनि मुल्कनि लाइ मतभेद सां भरियल सबक़, कूड़नि बदूड़नि सां भरियल तारीख़ ऐं साइंस ऐं टेक्नोलॉजी खे इस्लामियात सां सिलाड़े अजीब अजीब मफ़रूज़ा पढ़ाइण ते ज़ोर आहे। इंसानी भाईचारे ऐं मेलाप या विसाल जो को पनो कोन थो पाढ़ियो वञे। हैरत जी ॻाल्हि आहे त 300 साल अॻु बि ईअं थींदो हो त अॼु बि उहो ई पियो थिए। 300 साल अॻु शाह साहिब चयो हो, मुला कोह मारी खारी खुथा ॿियनि खे वर्क जे विसाल जा पना से पाढ़ीन सा सिट न सेखारीन जंहिंमें पसंदि पिरीअ खे। इन्हनि ॻाल्हियुनि खे महसूसु कंदे सिंध जे कुझु सुञाण साथियुनि जी सलाह सां मूं स्कूली ॿारनि जे लाइ असांजो शाह लतीफ़ जे नाले सां अहिड़ा 5 नंढड़ा किताबड़ा तयारु कया हुआ जिन खे स्कूलनि में राइज करे सघिजे। ऐं अहिड़ी गुज़ारिश बि सिंध हुकूमत जे तालीम खाते खे कई हुईसीं, पर ईअं थी न सघियो ऐं फ़िलहाल उहो रुॻो डॉक्टर सुलेमान शेख जे मार्फत सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे रोशन तारा नाले 28 स्कूलनि में राइज करे सघियासीं। मूंखे उमेद आहे त अॼोके हिन सेमिनार जी रोशनी में इन ॻाल्हि जी अहमियत उजागर थियण खां पोइ समूरा सुञाण सिंधी इन क़िस्म जी तालीम खे राइज करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा, जंहिंजी हिन वक़्तु सिंध में तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं सिंधी माण्हू ई आहिनि उहे किताब जेके मूं तयारु कया हुआ स्कूलनि जे लाइ। सवाल इहो कयो वेंदो आहे त शाह लतीफ़ ॾाढो ॾुखियो आहे ऐं शाह लतीफ़ खे सम्झणु ॾाढो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। इन हवाले सां मूं हिकिड़ो शेर तव्हांजे लाइ रखियो आहे। हिकिड़ो शेर आहे शाह साहिब जो, ॾोरियां ॾोरियां मलहा शालम मिला होत मन अंदरि जा लोच। पहिरीं बि कंहिं ते इहो वरचायो हो ऐं ॻोल्हियां थी उनजो तर्जुमो या उन जो ख़्यालु जेको आहे सो फैज़ वटि साॻी रीति मौजूदु आहे उर्दूअ में। ऐं मुंहिंजे हिकिड़े तमामु सुञाण साथीअ मूंखे उहो पढ़ी ॿुधायो ऐं मूंखे चयो त ॾिस त केतिरो सुठो फैज़ जो शेर आहे। त जॾहिं मूं उहो ॿुधो त मूं सोचियो त उर्दूअ जो शेर त हीउ सम्झी थो सघे, सिंधीअ जो शेर या बैत हिनखे ॾुखियो थो लॻे। ॾोरियां ॾोरियां मलहा शालम मिला होत मन अंदरि जा लोच मछुड़ सा माठी थिए। फैज़ जो आहे शेर, नहीं निगाह में मंजिल तो जुस्तजू ही सही, नहीं विसाल मयसर तो आरज़ू ही सही। हाणे हिकिड़े नंढड़े ॿार खे विसाल, मंजिल, आरज़ू इन्हनि सभिनी जी आख़िर माना ॿुधाइणी पवंदी हूंदी न। त पोइ शाह जो जॾहिं असां कलाम ॿुधायूं पढ़ायूं त लफ़्ज़नि जूं मानाऊं ॿुधाइणियूं पवंदियूं जीअं आम तरह स्कूलनि में थींदो आहे। त पोइ कीअं था चई सघूं त असां शाह ॾुखियो आहे, ॿारनि खे नथा पढ़ाए सघूं। ऐं हूअं बि तालीमी निज़ाम जो इहो हिकिड़ो तरीक़ेकार आहे त सबक़नि जी ग्रेडिंग थींदी आहे। सवलियूं शयूं पहिरीं ॿुधाइबियूं आहिनि ऐं पोइ जीअं जीअं ॿार जी उमिरि वधंदी, क्लास वधंदो त थोरियूं ॾुखियूं शयूं ॿुधाइबियूं आहिनि। त उहो असां हिन में किताब पहिरियों, किताब ॿियो, किताब टियों करे ऐं उहा ग्रेडिंग बि कई हुई।
ऐं सिंध हुकूमत जे हिकिड़े वज़ीर साहब वाइदो बि कयो हो त असां इनखे राइज करण में तव्हांजी मदद कंदासीं। उन खां पोइ केतिरनि फंक्शन्स में उहो मूंखे मिलंदो रहियो ऐं आउं हर दफ़े उनखे यादि ॾियारींदी हुअसि। हिकिड़े भेरे हिकिड़ो सेमिनार पियो हलियो, उनजे चांहि जे वक़्फ़े में बीठा हुआसीं। निसार खोड़ो साहिबु पासे में बीठो ऐं काइम अली शाह साहिबु बीठो त निसार खोड़े खे तव्हां वधियसि ऐं मूं चयोमांसि त अदा यादि आहे तव्हांखे उहो? छो जो मूंखे यादि ॾियारिजो। त 5 दफ़ो हुयो जो मूं हुनखे चयो त अदा मुंहिंजो कमु कोन कयो तव्हां। त काइम अली शाह साहिब अञा मुखातिब थी चए थो हाणे हिते बि माण्हू कम खां नथा छॾनि, यानी तव्हां पंहिंजो को ज़ाती कमु खणी आई आहियां जंहिंजे करे हू मूंखे सभिनी जे साम्हूं ॾिठो पियो करे। हिते बि माण्हू पंहिंजो कमु जेको आहे सो खणनि था अचनि त मूंखे ॾाढो ख़राबु लॻो। मूं पोइ काइम अली शाह खे बल्कि हुते बीठलनि खे ॿुधाइण जे लाइ मूं चयो सभिनी खे, मूं चयो कमु मुंहिंजो हीउ आहे जंहिंजे लाइ हीउ साहब 5 दफ़ा मूंसां वाइदो करे चुको आहे। असां वटि रिस्पॉन्स मुंहिंजे भाउ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि आउं करणु चाहींदसि त चयाईं त जेकॾहिं असां चाहियूं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में हाणे आउं कान आहियां, पर जेकॾहिं असीं चाहियूं त ॿारनि खे उन्हनि जी मार्फत सिंधी पढ़ाए सघूं था। मुंहिंजा बि भाउर 2 हिते रहनि था, उन्हनि जा ॿार उन्हनि खे बि मसइला हिते सिंधी सिखण जा हुआ। मुंहिंजी भाइटी हिते हुई, उनखे वेही करे मूं फ़ोन ते सॼियूं शयूं सम्झायूं। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मूं हिकिड़ो कोर्स ठाहियो हो। तव्हां मां जेके मुंहिंजे ख़्याल में सीनियर आहिनि, अदा इक़बाल खे ख़बर हूंदी या कुझु ॿियनि खे, त आउं सदर जे ॾागे में सिंधी उर्दू बोलचाल प्रोग्राम कंदी हुअसि। वरी हाणे जॾहिं आउं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में आयसि त मूं हिकिड़ो नओं कोर्स ठाहियो, हुनजो नालो आइए सिंधी सीखे। उहो बि रेडियो पाकिस्तान खां हले थो, अञा ताईं हलंदो आहे। पर पोइ सभिनी चयो त न, इहे उर्दू वारनि खे सम्झाइण लाइ आहे, अंग्रेज़ीअ जो कोर्स बि हुअणु खपे। पोइ मूं वेबसाइट जे लाइ, असांजी जेका सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी वेबसाइट हुई, उन जे लाइ हिकिड़ो कोर्स ठाहियो, लेट्स लर्न सिंधी, ऐं उहो वेबसाइट ते मौजूदु आहे। ऐं उहो एप्लीकेशन जी सूरत में मूं कन्वर्ट बि करायो ऐं उहो हिन वक़्तु बि मौजूदु आहे, जेको कल्ह मूं पंहिंजी भाइटीअ खे वेही सॼो डाउनलोड करायो। ऐं अगरि तव्हां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी वेबसाइट खोलींदो त उर्दू जो वारो बि उते पियो आहे। उनजी ख़ासि ॻाल्हि इहा आहे, छो जो तव्हां पंहिंजे ॿारनि जा मसइला सम्झो था, उनजी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त असां हिकिड़ो जुमिलो जेके पहिरीं तालीम बि सेखारियल आहे, पर पोइ वरी जॾहिं असीं जुमिला था सेखारियूं या लफ़्ज़ था सेखारियूं त तलफ़ुज़ बि उचारण सही करण लाइ आवाज़ बि मौजूदु आहे। ॿियो त हुन में जॾहिं लिखियलु आहे त उहो रोमन में बि लिखियलु आहे, सिंधीअ में लिखियलु आहे, अंग्रेजी में तर्जुमो बि आहे ऐं रोमन में बि लिखियलु आहे। त तव्हांजे घरनि में जेके ॿार आहिनि उहे उन्हनि जी कन ते सिंधी पियल आहे ऐं उहे ॿुधंदा रहनि था। मुंहिंजूं 2 नंढड़ियूं ॾोहिटियूं आहिनि, उहे हिकिड़ी ऑस्ट्रेलिया में थी रहे, हिकिड़ी लंडन में थी रहे। जॾहिं ईंदियूं आहिनि सभु सम्झंदियूं आहिनि, जवाबु कोन ॾींदियूं आहिनि। पोइ आउं उन्हनि खे चवंदी आहियां छा थियूं चओ, अलाए मूंखे सम्झ में नथो अचे। इहो तरीक़ो हूंदो आहे ॿार खे मोटिवेट करण जो, त हू जवाब में पोइ ज़रूरत त ॿार खे हूंदी आहे, पोइ कुझु न कुझु ॿ टे लफ़्ज़ 2 टे जुमिला सिखंदियूं आहिनि। अल्टीमेटली